नाज़रीन, ठटो मां वफ़ा अकरम अब्बासी की रिपोर्ट मुताबिक ज़िले इंतज़ामिया पारां मकली ऐं ठठे टाउन मां हद दख़लनि ख़िलाफ़ शुरू कयल ऑपरेशन के सिविल सोसाइटी पारां ग़रीब दुश्मन ऐं अवाम दुश्मन ऑपरेशन करार ॾींदे मुकमिल तौर ते रद्द करे छॾियो आहे। सिविल सोसाइटी सहाफ़िन ॾाढो सख़्त एहतजाज कंदे ॿुधायो त ज़िले इंतज़ामिया पुलिस जी मदद सां मकली टाउन बस स्टॉप ठठो ऐं शाही बाज़ार ठठे में हद दख़लनि जी ज़िमरी में आयल बाअसर ऐं मालदार माण्हुनि पारां कयल कब्ज़नि ऐं हद दख़लनि लाइ इंतज़ामिया पारां मस्जिदनि, होटलनि ऐं वॾनि शॉपिंग सेंटरनि खे ड्राहे बिलडोज़ करण बजाए सिर्फ़ टोपी ड्रामो कंदे पकोड़नि, शरबत, सब्ज़ी तोड़े मुर्गी विकिणंदड़नि जा कचा छपरा गाॾा ऐं काठ जूं ठहियल पान जूं मांडरियूं पिणु ड्राहे बिलडोज़ कयूं वयूं आहिनि। सवें ग़रीब पोरियतनि खे बेरोज़गार कयो वियो आहे। अमीरनि जा शाही महल ऐं शॉपिंग मॉलनि खे तहफ़ुज़ ॾेई रहिया आहिनि, जेको अमल सरासर ग़ैर क़ानूनी आहे ऐं ग़ैर इंसानी आहे, जंहिं लाइ असां जल्द मकड़ी ऐं ठठे जे बेरोज़गार थियल पोरियतनि खे इंसाफ़ ॾियण लाइ अदालत सॻोरी सां रुजू कंदासीं।